بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على سيدنا ومولانا بالقاسم محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين المظلومين أما بعد فقد قال تبارك وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس عزیزان محترم سامعین گرامی السلام علیکم یا علی مدد जीअं त अॼु असांजी चौथी नशस्त जेको असांजो मौज़ू बहस ऐं गुफ़्तगू हली रही हुई त व्याज जा कहिड़ा नुक़सान आहिनि रवायात ऐं हदीस जी रोशनी में ऐं ख़ुदावंद मुतआल इन व्याज जे बारे में छा हुकुम ॾिनो आहे। अज़ान मोहतरम तमामु तारीफ़ूं उन ख़ुदावंद आलम जे लाइ जंहिंजे कब्ज़े कुदरत में पूरी काइनात जो निज़ाम आहे ऐं जंहिं असां इंसाननि खे अशरफुल मख़लूक़ात ख़लक़ कयो। हिन आयत जी तफ़सीर में जेका सूरह बक़रा आयत नंबर 275 तव्हांजी ख़िदमत में पढ़ण जो शरफ़ हासिल कयो। हिन आयत में ख़ुदावंद आलम हिन आयत जी जेका तफ़सीर आहे हिन आयत में व्याजी माण्हू जी तशबीह ॾिनी वई आहे उन शख़्स सां जंहिं शख़्स जो छा हुजे दिमाग़ी तवाज़ुन सही न हुजे, यानी जंहिंजो दिमाग़ सही न हुजे, जेको हलण वक़्तु पंहिंजे दिमाग़ खे न संभाले सघंदो हुजे। यानी व्याजी शख़्स उहो आहे जंहिंजो दिमाग़ यानी सिंधी में बिलफ़्ज़ चवां जंहिंजो दिमाग़ सही कमु न कंदो हुजे, जेको व्याज खोरी इंसान जी जज़्बे ऐं इंसानियत जे लाइ हुन जे साम्हूं का बि अहमियत न हुजे। यानी जेको शख़्स व्याज खाए थो उन जे साम्हूं इंसान जी का बि अहमियत, का बि इज़त, का बि हैसियत न आहे, बल्कि अगरि उन जे साम्हूं अगरि कंहिं शइ जी इज़त ऐं हैसियत आहे त उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ व्याज ऐं दौलत आहे। हिन आयत जी तफ़सीर में इमाम असांजो छहों इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था त जेको बि शख़्स व्याज खाए थो उन ते ओसी ताईं मौत वाक़े न थींदी जेसी ताईं हू ख़राब बीमारी यानी दिमाग़ जे ख़राब थियण वारी बीमारी में मुब्तला न थींदो। मौला फरमाइनि था जॾहिं हू ख़राब बीमारी यानी दिमाग़ी बीमारी में मुब्तला थी वेंदो उन खां बाद में उन ते मौत वाक़े थींदी। मतिलब त उहो माण्हू जेको व्याज जे ज़रिए सां सॼो ॾींहुं कंहिं इंसाननि खे तंग कंदो थो रहे, कंहिं इंसान जो दिमाग़ ख़राब कंदो थो रहे, ख़ुदावंद मुतआल उन जे बदिले में आख़िरकार हुनखे मौत खां पहिरीं इन वॾे गुनाह वारी बीमारी में मुब्तला करे थो छॾे, यानी दिमाग़ वारी बीमारी में, यानी दिमाग़ वारी बीमारी में हू मुब्तला थी वेंदो ऐं उन खां बाद में उन ते मौत वाक़े थींदी। मौला जिन फरमाइनि था जॾहिं हू इन दिमाग़ वारी बीमारी में मुब्तला थी वेंदो त उहा औलाद जंहिं औलाद जे करे ही व्याज वठे थो ऐं उन औलाद खे वधीक दौलत गॾु करे ॾियण जे लाइ व्याज खाइण शुरू थो करे, जॾहिं हू ख़राब बीमारी में मुब्तला थींदो, दिमाग़ वारी बीमारी में मुब्तला थी वेंदो, पोइ इहा ई औलाद हुन खां बेज़ार थी वेंदी ऐं उहा ई औलाद हुन मां तंग थी वेंदी। त हिकु शख़्स ॿी रवायत में मिले थो त हिकु शख़्स पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो, चई या रसूल अल्लाह मुंहिंजे वालिद जो इंतकाल थी वियो आहे ऐं मुंहिंजो वालिद मूंखे वसियत करे रहियो आहे त मुंहिंजो व्याज जेको माण्हुनि ॾे रहे थो उहो व्याज तूं वठिजांइ। हाणे या रसूल अल्लाह मां छा कयां? पाक रसूल फरमाए थो जेको बि तव्हांजो व्याज माण्हुनि ॾे रहियल आहे उहो व्याज न वठ, व्याज का मिल्कियत न आहे बल्कि व्याज हिकु अज़ाब आहे। त नाज़िर मोहतरम अॼु असांजी चौथी नशस्त हिते ख़तमु थी। वधीक पंजी नशस्त में इंशाअल्लाह वधीक तफ़सीलात सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।